केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक पंजों कार्बोहाइड्रेट्स जा ज़रिया ऐं इस्तेमाल सोर्सिस एंड यूज़िस ऑफ कार्बोहाइड्रेट्स। आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवां खे सुञाणण स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि सोर्सिस ऑफ कार्बोहाइड्रेट्स ऐं ॿियो आहे असां वटि यूज़िस ऑफ कार्बोहाइड्रेट्स। कार्बोहाइड्रेट्स जा ज़रिया असांखे किथां किथां कार्बोहाइड्रेट्स मिलनि था ऐं वरी कार्बोहाइड्रेट्स जा इस्तेमाल कार्बोहाइड्रेट असांजे कहिड़नि कमनि ईंदो आहे। असांजे किताब में टेबल आहे 4.1 जंहिंमें असांखे कार्बोहाइड्रेट्स ऐं उन्हनि जा वरी साम्हूं सोर्सिस लिखियल आहिनि त कहिड़ी शइ मां असांखे कहिड़ो कार्बोहाइड्रेट मिलंदो आहे। कार्बोहाइड्रेट्स में सादा जेकी शुगर्स आहिनि उहो क्लास आहे मोनोसेकेराइड्स ऐं मोनोसेकेराइड्स में असांखे ग्लूकोज़ ऐं फ्रक्टोज़ आम मिलंदा आहिनि ऐं असांखे ॿियो टियों मिलंदो आहे गैलेक्टोज़ जंहिंखे मिल्क शुगर पिणु चयो वेंदो आहे। ग्लूकोज़ असांखे ग्रेप्स में या माखीअ में ऐं असांजो गुआवा आहे यानी कि ज़ैतूननि में, मोलेसिस आहे यानी कि गुड़ में असांखे ग्लूकोज़ मिलंदो आहे ऐं ग्लूकोज़ सां गॾोगॾु कुझु परसेंटेज इन्हनि ई फ्रूटनि में ऐं वेजिटेबल्स में असांखे फ्रक्टोज़ जो ऐं गैलेक्टोज़ जो पिणु मिलंदो आहे। ओलिगोसेकेराइड्स में आम जेके मिलंदड़ असांखे शुगर्स आहिनि उन्हनि में अची थो वञे सक्रोज़ खां पोइ असांखे मिलंदो आहे लैक्टोज़ खां बाद असांखे मैल्टोज़ ऐं असांखे रेफिनोज़ पिणु मिलंदा आहिनि। इहे समूरा जेके आहिनि ओलिगोसेकेराइड्स जा मिसाल आहिनि। सक्रोज़ जेको आहे उहो असांजो डायसेकेराइड आहे ऐं ओलिगोसेकेराइड में डायसेकेराइड्स जेके आहिनि उहे तमामु घणी अहमियत वारा आहिनि। जेकी बि ॿिनि मोनोसेकेराइड्स मां ठहियल आहिनि उन्हनि खे असां डायसेकेराइड चवंदा आहियूं। सक्रोज़ जेको आहे उहो ॿिनि मोनोमर्स मां या मोनोसेकेराइड्स मां ठहियल हूंदो आहे। हिकिड़ो आहे ग्लूकोज़ ऐं ॿियो फ्रक्टोज़। इहे ॿई मिली करे सक्रोज़ ठाहींदा आहिनि ऐं सक्रोज़ जेका आहे उहा टेबल शुगर आहे, आम तौर ते जेका घरनि में इस्तेमालु थींदड़ खंडु हूंदी आहे। लैक्टोज़ उहो पिणु असांजो डायसेकेराइड आहे जेको ग्लूकोज़ ऐं लैक्टोज़ जे मोनोसेकेराइड्स ॿिनि जे मिलण जे करे ठहंदो आहे। लैक्टोज़ जो वॾो ज़रियो आहे मेमल मिल्क, उन में जेके बि मेंह आहे, गऊं आहे, बकरी आहे, जेकी बि मेमल आहिनि उन्हनि मां असांखे जेको खीरु हासिलु थींदो आहे उन्हनि में असांखे लैक्टोज़ मिले थो पियो। माल्टोज़ आहे उहो बि डायसेकेराइड जो मिसाल आहे, उन में ग्लूकोज़ ॿई पाण में मिलंदा आहिनि तॾहिं माल्टोज़ ठहंदो आहे, उहो असांखे गुड़ मां हासिलु थींदो आहे। असांखे शुगर केन मां, शुगर बीट मां, चकुंदर जो मिसाल आहे शुगर बीट ऐं बीट रूट बि जेको आहे उहो चकुंदर जो ई हिकिड़ो क़िस्म आहे। कैरट्स गजरूं आहिनि, मैपिल आहे, मैपिल हिकिड़ो वणु थींदो आहे, उनजो फ्रूट थींदो आहे जेको असांजे मुल्कनि में कोन थो थिए, उन में बि असांखे ओलिगोसेकेराइड्स जो तमामु वॾो तइदादु मिलंदो आहे। पाइनएप्पल आहे अनानास, उन में बि असांखे पंहिंजो जेको आहे सो ओलिगोसेकेराइड्स जो तमामु घणो परसेंटेज मिले थो। मैपल जो जेको फ्रूट थिए थो उहो हिन क़िस्म जो थींदो आहे, उनजो पन जेको आहे उहो तमामु घणो मशहूरु हूंदो आहे, उनजी ॾाढी ख़ूबसूरत डिज़ाइन हूंदी आहे। उन वण में उनजो जेको फ्रूट थींदो आहे उहो सक्रोज़ लैक्टोज़ सां तमामु घणो भरपूर हूंदो आहे। मिल्क आहे जंहिंजे अंदरि तव्हांखे लैक्टोज़ मिलंदो आहे। लैक्टिक एसिड जेको आहे उहो समूरो जेको आहे लैक्टोजन वग़ैरह उहो मिल्क सां कंसर्न शयूं आहिनि। जिते बि लैक्ट जो लफ़्ज़ अची वञे थो त यानी तव्हांखे ज़हन में अचणु घुरिजे त हिननि जो ॻांढापो खीर सां ज़रूरु आहे। माल्टोज़ आहे असांखे कणिक में, जवन में वग़ैरह में मिले थो ऐं इहे ई शयूं असांखे वरी लेग्यूम्स में मिलंदियूं आहिनि। लेग्यूम्स यानी उहे ॿूटा जिन में जेकी दाणनि वारियूं शयूं थींदियूं आहिनि असां खाईंदा आहियूं, दालियूं थी वियूं, छोला थी विया, पीज़ थी विया, मटर थी विया, उन्हनि जे ॿूटे खे चइबो आहे लेग्यूम्स। उन्हनि खे बि जेकॾहिं असां भाॼी तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं पली खे इस्तेमालु कंदा आहियूं, साग खे इस्तेमालु कंदा आहियूं, उन्हनि मां असांखे ओलिगोसेकेराइड्स जो तमामु सुठो तइदादु मिलंदो आहे। पॉलीसेकेराइड जेके आहिनि यानी 100 खां मथे मोनोसेकेराइड जा ठहियल सेकेराइड्स, उन्हनि में असांखे जेको सेल्यूलोज़ आहे उहो मिलंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त उहो सेल वॉल ऑफ ऑल लैंड प्लांट्स में मिलंदो आहे, काटन में मिलंदो आहे। सेल्यूलोज़ हूंदो ई ॿूटनि जे अंदरि आहे, हुनजो जो मक़दारु असांखे ॿूटनि मां हासिलु थींदो आहे। कपह जो असां मिसाल ॾिनोसीं त उन में 95% जेको आहे सो सेल्यूलोज़ मौजूदु हूंदो आहे। स्टार्च आहे उहा
असांखे पंहिंजो ॿूटनि मां मिलंदी आहे ऐं स्टार्च जेका आहे उहा असांजा जेके इंटेस्टिनल एंजाइम्स आहिनि उहे इन जी ब्रेकडाउन कंदा आहिनि ऐं इन खे टोड़े उन जे नंढनि साधन यूनिटनि में डिवाइड करे छॾींदा आहिनि। इहा स्टार्च असांखे सीरियल फूड्स यानी कि जेकी अनाज आहिनि उन्हनि मां असांखे हासिलु थींदी आहे, पटाटे मां हासिलु थींदी आहे, लिग्यूम्स मां हासिलु थींदी आहे, स्मॉल अमाउंट इन रूट वेजिटेबल्स जेकी सब्जियूं आहिनि उन्हनि जे पाड़ुनि जे अंदरि जीअं पटाटो थी वियो उन जी पाड़ में असांखे स्टार्च जो तइदादु तमामु घणो मिलंदो आहे। ग्लाइकोजन जंहिंखे एनिमल स्टार्च पिणु असां सॾींदा आहियूं उहो बि लिवर में ऐं मसल्स में असांखे तमामु घणे मिक़दार में मिलंदो आहे। प्लांट्स, अलजई, एनिमल्स, बैक्टीरिया, फंजी मुख़्तलिफ़ पॉलीसेकेराइड्स जा ज़रिया आहिनि। इन्हनि मंझां असांखे स्टार्च, सेल्यूलोज़, एगर, गैलेक्टन्स, चिटिन ऐं असां वटि हाइलुरोनिक एसिड आहे, डेक्स्ट्रन ऐं ज़ैंथन आहे, चितिन आहे जेको फंजी में बि असांखे मिले थो। इहे समूरा जेके ज़रिया आहिनि उहे पॉलीसेकेराइड्स जा आहिनि। पॉलीसेकेराइड मोस्ट अबंडेंट इन फूड हूंदो आहे, यानी मोनोसेकेराइड ऐं ओलिगोसेकेराइड सां गॾु पॉलीसेकेराइड जेको आहे उहो खाधे में जजे मिक़दार में मिलंदड़ असांखे हिकिड़े क़िस्म जो कार्बोहाइड्रेट आहे। यूज़िस ऑफ कार्बोहाइड्रेट्स जा इस्तेमाल। नंबर पहिरियों इस्तेमालु आहे कार्बोहाइड्रेट्स जो। दे आर रिक्वायर्ड एज अ एनर्जी सोर्स फॉर द सर्वाइवल ऑफ बोथ प्लांट्स एंड एनिमल्स। जानवरनि ऐं ॿूटनि खे ज़िंदा रहण जे लाइ एनर्जी ज़रिए जी ज़रूरत पवे थी त उन एनर्जी ज़रिए तौर ते कार्बोहाइड्रेट्स ई कमु कंदा आहिनि। मेन सोर्स ऑफ एनर्जी इज़ ग्लूकोज ऐं वरी कार्बोहाइड्रेट्स में जेकॾहिं पॉलीसेकेराइड, ओलिगोसेकेराइड या मोनोसेकेराइड में ॾिसिजे त मुख्य ज़रियो वरी ग्लूकोज हूंदो आहे तवानाई जो। इट क्रॉसिस ब्रेन बैरियर एंड नोरिशिस द ब्रेन। ग्लूकोज असांजे ब्रेन बैरियर खे बि क्रॉस करे वेंदो आहे ऐं वञी करे ब्रेन खे नोरिश कंदो आहे, उनखे तवानाई फ़राहम कंदो आहे। नंबर ॿी इंपॉर्टेंस इहा आहे त दे सस्टेन स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स। कार्बोहाइड्रेट्स ॿूटनि जे अंदरि ढांचे ठाहिण में अहम किरदारु अदा कनि था। हूअं बि जेकॾहिं तव्हां ॾिसो त जेकॾहिं एलिमेंट्स ऑफ लाइफ तव्हां पढ़िया हुजनि, ज़िंदगीअ जा आंसर या हयाती जा आंसर, त उन्हनि में कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन अची वेंदा आहिनि। ऐं कार्बोहाइड्रेट्स जी बि तव्हांखे ख़बर आहे त इहे कार्बोहाइड्रेट्स कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन मंझां ई ठहियल आहिनि। तंहिंजे करे ॿूटा जेकी प्रोड्यूसर्स आहिनि, जिन ते डायरेक्टली इनडायरेक्टली ॿिया सभई जानदार जेके आहिनि डिपेंड कंदा आहिनि फूड जे लाइ, पंहिंजी वाधवी जे लाइ, उहे ॿूटा पाण जेके आहिनि उहे कार्बोहाइड्रेट्स मंझां ई तयारु थियल हूंदा आहिनि, उन्हनि जो ढांचो ठहियलु हूंदो आहे। नंबर टियों इस्तेमालु इहो आहे त कार्बोहाइड्रेट्स इन द फॉर्म ऑफ स्टार्च इन प्लांट्स एंड ग्लूकोज इन मेमल्स सर्व एज एनर्जी स्टोरेज। कार्बोहाइड्रेट्स ॿूटनि जे अंदरि स्टार्च जी सूरत में ऐं मेमल्स जे अंदरि वरी ग्लूकोज जी सूरत में एनर्जी स्टोरेज जो कमु कंदा आहिनि। इस्तेमालु नंबर चोथों आहे दे कीप अवर ब्लड शुगर लेवल्स इन चेक। कार्बोहाइड्रेट्स वापराइण सां असांजी जेका ब्लड शुगर लेवल आहे उहा बैलेंस में रहंदी आहे। आम जेको असांजो ब्लड शुगर लेवल आहे उहो 72 मिलीग्राम पर डेसीलीटर आहे। ब्लड शुगर जो इहो नॉर्मल रेंज आहे। हाणे इहो जेकॾहिं असां कार्बोहाइड्रेट नथा वापरायूं त असांजो ब्लड शुगर जेको आहे उहो नॉर्मल रेंज खां हेठि हलियो वेंदो ऐं असां हाइपोग्लाइसेमिया में हलिया वेंदा आहियूं। ऐं वरी जेकॾहिं 72 मिलीग्राम पर डेसीलीटर खां मथे चढ़ी वियो त असां वरी हाइपरग्लाइसेमिक कंडीशन में हलिया वेंदा आहियूं, जंहिंमें डायबिटीज़ थियण जा पिणु इम्कान हूंदा आहिनि। पंजो नंबर इस्तेमालु आहे सक्रोज इज़ अ फूड एडिटिव। सक्रोज खे वरी खाधनि में एडिटिव तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। इट्स फाउंड इन confectioneries, condensed milk, canned fruits, jams and jellies among other things। असांखे सक्रोज जेको आहे जेलीज़ में, जेम्स में ऐं कैंड फ्रूट्स जेके हूंदा आहिनि दॿनि में बंदि थियल, कंडेंस मिल्क वग़ैरह में असांखे सक्रोज जो तमामु घणो अमाउंट जेको आहे उहो मिली वेंदो आहे। छहों नंबर इस्तेमालु आहे त कार्बोहाइड्रेट फाइबर हेल्प इन कोलेस्ट्रॉल रिडक्शन एंड ब्लड प्रेशर रेगुलेशन। कार्बोहाइड्रेट फाइबर या डाइटरी फाइबर्स जेके आहिनि उहे असांजे कोलेस्ट्रॉल खे रिड्यूस कंदा आहिनि, घटि कंदा आहिनि ऐं ब्लड प्रेशर जो रेगुलेशन जेका आहे उहा इन्हनि कार्बोहाइड्रेट फाइबर्स जे करे थींदी आहे, यानी ब्लड प्रेशर
मेंटेन रहंदो आहे. डाइटरी फाइबर्स आर नॉट ब्रोकन डाउन बाय इन स्मॉल इंटेस्टाइन. नंढे आंड्रे में डाइटरी फाइबर्स जी भञणरा कोन थींदी आहे. सो दे स्लो डाउन दी एब्जॉर्प्शन ऑफ सिंपल शुगर्स. तंहिंजे करे उहे छा कंदा आहिनि त एब्जॉर्प्शन जेका सिंपल शुगर्स थींदी आहे उनखे बि स्लो डाउन करे छॾींदा आहिनि. इन सां छा थींदो आहे त असांजे जिस्म में ग्लूकोज़ लेवल्स जेका आहे उहा मेंटेन रहंदी आहे. ऐं डाइटरी फाइबर्स छा कंदा आहिनि, कॉन्स्टिपेशन खे बि प्रिवेंट कंदा आहिनि, कब्ज़ी वग़ैरह खे उहे ख़तमु करे छॾींदा आहिनि. फाइबर्स लाइक बीटा ग्लूकन रेगुलेट ब्लड प्रेशर. फाइबर जेको आहे बीटा ग्लूकन उहो असांजे दिलि जी जेका सिहत आहे उन जे लाइ तमामु घणो अहम आहे. ऐं दिलि खे जॾहिं उहो ठीकु ठाक रखंदो आहे त ईअं असांजे ब्लड प्रेशर खे पिणु रेगुलेट करण में बीटा ग्लूकन जो अहम किरदारु आहे, जेको पिणु हिकु फाइबर आहे. सतो नंबर इस्तेमालु आहे त कार्बोहाइड्रेट्स को एक्ज़िस्ट विद अ वेराइटी ऑफ प्रोटीन्स एंड लिपिड्स इन बायोसिस्टम्स. बायोसिस्टम्स जे अंदरि लिपिड्स ऐं प्रोटीन्स सां गॾु कार्बोहाइड्रेट पिणु मौजूदु हूंदा आहिनि. इवन असांजे जिस्म जे अंदरि जेकॾहिं तव्हां TCA साइकिल खे पढ़ंदो त उन में बि तव्हांखे ख़बर पवंदी त प्रोटीन, स्टार्च, ग्लाइकोजन या फैट्स ऐं लिपिड्स वग़ैरह खे गॾियल तौर ते इस्तेमालु करे ऐं उन्हनि मां एनर्जी हासिलु करे असांजे जिस्म खे प्रोवाइड कई वेंदी आहे. नंबर 8 आहे त सेल्यूलोज प्रोवाइड फूड इन बल्क एंड फाइबर. सेल्यूलोज जेको आहे उहो असांखे खाधे में तमामु घणो मिलंदो आहे ऐं उहो फाइबर जी सूरत में असांखे मिले थो पियो. इट प्रोमोट्स पेरिस्टालसिस इन द इंटेस्टीन. असांजे आंड्रे जी जेका पेरिस्टालसिस मूवमेंट हूंदी आहे जंहिंजे करे उहो छा कंदो आहे त खाधे खे अॻिते धिकींदो वेंदो आहे, उनखे प्रोमोट करण जे लाइ पिणु सेल्यूलोज जो तमामु अहम किरदारु आहे. सेल्यूलोज असांखे जेको प्लांट्स हूंदा आहिनि ऐं प्लांट सेल्स हूंदा आहिनि उनजी सेल वाल में मिलंदो आहे. तंहिंजे करे उहो असां जॾहिं ॿूटा खाईंदा आहियूं ख़ासि तौर ते सब्जियूं, फ्रूट, त उन्हनि में सेल्यूलोज जो जजो मिक़दारु हूंदो आहे जेको असांजे आंड्रे जी जेॾी महिल जो उहो पेरिस्टालसिस मूवमेंट खे इंक्रीज़ कंदो आहे त उहो असांजे पेट जी जेका डाइजेशन आहे, हाज़मो वग़ैरह जो अमल आहे उनखे दुरुस्त रखंदो आहे. कॉन्स्टिपेशन या डायरिया वग़ैरह खे पिणु हिकिड़ी हद ताईं मैनेज कंदो आहे. नंबर 9 आहे त सेल्यूलोज इज़ यूज़्ड एज रॉ मटीरियल इन वैराइटी ऑफ इंडस्ट्रीज़. खोड़ सारनि सनतुनि जे अंदरि सेल्यूलोज खे कचे मटीरियल तौर ते, कचे माल तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे. टेक्सटाइल में सेल्यूलोज इस्तेमालु थींदो आहे. पेपर में, पने जे अंदरि पिणु सेल्यूलोज खे इस्तेमालु कयो वेंदो आहे. पना सेल्यूलोज जी मदद सां हुन जो इस्तेमालु सां ई ठहंदा आहिनि. नंबर 10 आहे स्टार्च इज़ यूज़्ड टू इम्प्रूव द राइटिंग कैरेक्टरिस्टिक्स ऑफ पेपर बाय कोटिंग एंड साइज़िंग इट. पेपर जी हिकिड़े क़िस्म जूं ॿ टेक्निक्स थींदियूं आहिनि त पेपर खे बहितर बणाइण जे लाइ उनजी कोटिंग कई वेंदी आहे ऐं उनजो साइज़िंग कई वेंदी आहे. साइज़िंग ऐं कोटिंग करण खां पोइ हिते पेपर छा थींदो आहे, हिकिड़े सुठी क्वालिटी वारो ठहंदो आहे. उन ते मस वग़ैरह जेका थींदी आहे उहा डिफ्यूज़ कोन थींदी आहे. इन जे करे पने जे मथां राइटिंग कैरेक्टरिस्टिक्स जेके हूंदा आहिनि उहे ॾाढा इम्प्रूव थी वेंदा आहिनि, बहितर तरीक़े सां सुठे पने ते लिखी सघिजे थो. जेकॾहिं साइज़िंग ऐं कोटिंग खां बग़ैर वारो तव्हां पनो इस्तेमालु कयो था त उते लिखण सां छा थींदो त जेका मस हूंदी आहे उहा डिफ्यूज़ थी वेंदी आहे ऐं पने ते असांजो जेको राइटिंग हूंदी आहे उहा तव्हांखे ईअं लॻंदो त उहा थोरी फैलियल आहे या उन जा जेके आहिनि से चुपा वग़ैरह ठहनि था. 11 नंबर इस्तेमालु आहे स्टार्च इज़ यूटिलाइज़्ड इन द प्रोडक्शन ऑफ इथेनॉल एंड इन लॉन्ड्रीज़. लॉन्ड्रीज़ में ऐं इथेनॉल जी जेका प्रोडक्शन आहे उन में स्टार्च खे इस्तेमालु कयो वेंदो आहे. 11 नंबर इस्तेमाल सां गॾु असांजो अॼोको लेक्चर पुॼाणीअ ते पहुचे थो. वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.